अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उंडर दौलतपुर मां ख़बर शामिल कयूं था। असद अली सुमरो जी दौलतपुर शहर रफ़ी कॉलोनी जे रहवासिन उमरानी बिरादरी जे रब नवाज़ उमरानी जी अॻुवाणी में अदी सनम अनम उमरानी, जुमन उमरानी, ज़ाहिद उमरानी ऐं शहर जे नौजवान इत्ताद अॻुवान ऐं समाजी वर्कर अयाज़ अहमद पीरज़ादो उन सां गॾु गुलाम रसूल रिंद, सजाद अली डायरी, मोहम्मद ईसा डायरी हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाहींदे चयो त दौलतपुर टाउन कमेटीअ जो चेयरमैन मोहम्मद यून सुमरो ऐं जो भाउ इकबाल सुमरो ॿिनि न्याणियुनि जी बेवा पीरसन अमर ज़ाहिदा उमरानी जेका टाउन चेयरमैन जी घर में पोरियो कंदी हुई ऐं 13 महीना अॻु चोरी थियल सोन जो कूड़ो केस दाख़िल कराए छॾियो आहे ऐं हिरासा कयो वियो आहे त पंहिंजो घर लिखी ॾे न त तुंहिंजूं ॿई नौजवान न्याणियूं कढंदासीं संदसि मथां। 4 ॾींहं अॻु मिस्किन बेवा ज़ाहिदा ज़हरीली दवा पी मुबैना ख़ुदकुशी करण जी कोशिशि कई हुई, जेका ज़िंदगी ऐं मौत जे ॿिए वाटे ते बीठल आहे। असां मिस्किन माण्हू आहियूं, पुलिस वंगारू बणिजी वई आहे, जॾहिं त पुलिस एहलकार गुलाब ओठो हिननि जे घर भातियुनि खे फुल फ्राई ऐं हाफ फ्राई करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। असांजी फैमिलीअ मां कंहिं माण्हू खे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार टाउन कमेटी दौलतपुर चेयरमैन मोहम्मद यूनुस सुमरो, उनजो भाउ इकबाल सुमरो ऐं दौलतपुर पुलिस हूंदी। जीअं त 1 साल अॻु सोन जी चोरी में लाड़कानी मां हिकु माण्हू पिणु गिरफ़्तार कयो हो, जंहिंखे बाद में राजौनी तौरु ख़ामोशी सां आज़ादु कयो वियो हो ऐं संदसि घर जो मेंबर काशिफ अली वलद इकबाल सुमरो कई दफ़ा पंहिंजे ई घर ऐं कारोबार मां चोरियूं करण जहिड़ो किरदारु अदा कंदो रहियो आहे, जंहिं अमल जी पूरी इलाइक़े खे ॼाण पिणु आहे। आख़िर उन केस में हिन खे नामज़ छो नथो कयो वञे ऐं जांच में शामिल छो नथो कयो वञे? उमरानी बिरादरी आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असां ग़रीबनि ते दाख़िल कूड़ो केस ख़तमु करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम करे असां सां इंसाफ़ कयो वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।